प्रेरितन जा कम अध्याय 14। इकोनियम में पौलुस ऐं बरनाबास। पौलुस ऐं बरनाबास इकोनियम नगर जे यहूदियुनि जे प्रार्थना घर में विया। उते उन्हनि जूं ॻाल्हियूं एॾियूं प्रभावशाली हुयूं कि ॾाढनि ई यहूदी ऐं गैर यहूदी माण्हुनि परमेश्वर जे वचन ते विश्वास कयूं। पर जिन यहूदियुनि विश्वास न कयो हुयो, उन्हनि गैर यहूदियुनि माण्हुनि खे विश्वास करण वारनि जे ख़िलाफ़ भड़कायो ऐं उन्हनि जे लाइ दिलि में ज़हर भरे छॾियो। पौलुस ऐं बरनाबास ॾाढनि ॾींहंनि ताईं उते ई रहिया ऐं परमेश्वर ते भरोसो रखी बिना कंहिं डप जे वचन ॿुधाईंदा रहिया। प्रभु उन्हनि जे हथां अद्भुत चिन्ह ऐं चमत्कार कराए इहो साबित पियो करे कि जेको अनुग्रह जो संदेश पौलुस ऐं बरनाबास माण्हुनि खे ॿुधाइनि पिया, उहो सच आहे। इकोनियम नगर जे माण्हुनि जे विच में फूट पइजी वई। उन्हनि मां कुझु त प्रेरितन जी तरफ़ थी विया ऐं कुझु यहूदियुनि जी तरफ़। पोइ जॾहिं गैर यहूदी ऐं यहूदी पौलुस ऐं बरनाबास जो अपमान करे रहिया हुआ ऐं पंहिंजे सरदारनि सां गॾु मिली करे उन्हनि खे पथर हणी करे मारे छॾण जो मंसूबो ठाहे रहिया हुआ, त पौलुस ऐं बरनाबास खे इन ॻाल्हि जी ख़बर पइजी वई। हिन करे उहे लुकाउनिया क्षेत्र जे लूस्त्रा ऐं दिरबे नगरनि में ऐं आसे पासे जे इलाक़नि में भॼी विया। उहे उते वञी यीशुअ जे बारे में ख़ुशख़बरी ॿुधाइण लॻा। लूस्त्रा ऐं दिरबे नगर में पौलुस ऐं बरनाबास। हिकु दफ़े जॾहिं पौलुस लूस्त्रा नगर में प्रचार करे रहियो हुयो त उते हिकु माण्हू वेठो हो। उहो हली न सघंदो हो। इहो जनम खां ई लंगड़ो हुयो ऐं इन जे करे उहो कॾहिं बि हलियो न हुयो। उहो पौलुस जी ॻाल्हियुनि खे ॿुधे पियो। पोइ जॾहिं पौलुस उन जी तरफ़ ध्यान सां ॾिठईं त उन इहो ॼाणी कि इन माण्हूअ खे इहो विश्वास आहे कि प्रभु उन खे ठीकु करे सघंदो आहे, त पौलुस उन खे वॾे आवाज़ सां चयईं, पंहिंजे पेरनि ते उथी बि। सो उहो टिपो ॾेई करे उथी बीठो ऐं हलण चलण लॻो। जॾहिं माण्हुनि पौलुस जे द्वारा इहो चमत्कार थींदे ॾिठो त उहे लुकाउनिया जी भाषा में जोर जोर सां रड़ियूं करे ईअं चवण लॻा, माण्हुनि जे रूप में देवता असांजे विच में लथा आहिनि। उन्हनि बरनाबास खे ज्यूस देवता ऐं पौलुस खे हिरमेस देवता चयूं, छोके पौलुस ई मुख्य वक्ता हुयो। उन नगर जे ॿाहिरि ज्यूस नाले जे देवता जो मंदरु हुयो। उन मंदर जो पुजारी ढगनि खे ऐं गुलनि जे हार खे नगर जे फाटकनि ते खणी आयो, छोके उहो माण्हुनि सां गॾु मिली करे प्रेरितनि जे अॻियां बलिदान पियो करणु चाहे। जॾहिं प्रेरित बरनाबास ऐं पौलुस त इहो ॿुधो त उन्हनि पंहिंजा कपिड़ा फाड़िया ऐं भीड़ जे विच में वञी वॾे आवाज़ सां ईअं चवण लॻा, मुंहिंजा प्यारो, तव्हां हे छा करे रहिया आहियो? असां बि त तव्हां वांगुरु दुख सुख भोगण वारा माण्हू ई आहियूं ऐं तव्हां खे इहा ई त ख़ुशख़बरी ॿुधाए रहिया आहियूं कि इन बेकार जी ॻाल्हियुनि खे छॾे करे जीवित परमेश्वर ॾांहुं मुड़ो, जंहिं आकाश, धरती, समुंड ऐं जेको कुझु बि उन्हनि में आहे ठाहियो अथईं। हा, इहा ॻाल्हि सही आहे कि गुज़िरियल वक़्त में परमेश्वर हर हिकु देश खे पंहिंजी रीति रिवाजनि ते हलण ऐं पंहिंजे देवी देवताउनि जी पूजा करण जे लाइ छॾे ॾिनो हुअईं, पर तंहिं हूंदे बि हुन भलाईअ जा कम करे पंहिंजे बारे में सबूत ॾिना अथईं ऐं आकाश मां बरसाति मोकिले ऐं हर मुंद में धरतीअ मां भोजन ॾेई करे असां सभिनीनि जे दिलि खे आनंद सां भरियो अथईं। इहे ॻाल्हियूं ॿुधाइण खां पोइ बि माण्हू पौलुस ऐं बरनाबास जे लाइ बलिदान करणु पिया चाहिनि, पर ॾाढो मुश्किलुनि सां उन्हनि माण्हुनि खे बलिदान करण खां रोकियऊं। उन खां पोइ कुझु यहूदियुनि अंताकिया ऐं इकोनियम मां अची करे माण्हुनि खे पंहिंजी तरफ़ करे छॾियऊं ऐं पोइ पौलुस जे मथां पथराव कयूं। जॾहिं उन्हनि खे लॻो पौलुस मरी वियो आहे त उहे पौलुस खे नगर खां ॿाहिरि घसीटे करे वठी विया। पर जॾहिं विश्वासी पौलुस जे चारो तरफ़ अची बीठा, तॾहिं उहो उथी करे वरी नगर में वियो ऐं पोइ ॿिए ॾींहं ते बरनाबास सां गॾु दिरबे नगर में हली वियो। सीरिया जे अंताकिया ॾांहुं वापसि मोटी अचणु। पौलुस ऐं बरनाबास दिरबे नगर जे माण्हुनि खे ख़ुशख़बरी ॿुधाए करे ऐं ॾाढा ई चेला ठाहे करे वापसि लूस्त्रा, इकोनियम ऐं अंताकिया में मोटी आया। उते उहे विश्वासियुनि जे दिलि खे मज़बूत कंदा रहिया ऐं उन्हनि खे प्रोत्साहित कंदे ईअं चवण लॻा कि विश्वास में बणिजी रहो ऐं उन्हनि खे ईअं सिख्या ॾिनऊं कि असांखे ॾाढियूं ई तकलीफ़ुनि मां गुज़री करे परमेश्वर जे राज में दाख़िल थियणो आहे। उन खां पोइ उन्हनि हर हिकु कलीसिया में मुख्य अॻुवा मुक़ररु कयऊं ऐं विर्त सां गॾु प्रार्थना करे उन्हनि खे प्रभुअ जे हथ में सौंपे छॾियऊं, जंहिं ते उन्हनि विश्वास कयो हुयो। उन खां पोइ उहे पिसिदिया खां थी करे
पंफुलिया में पहुता। उन खां पोइ पिरगा में परमेश्वर जो वचन ॿुधाए करे उहे हेठि समुंड जे किनारे ते अतालिया नगर में विया। उतां खां पाणीअ जे जहाज में वेही करे आंतकिया शहर ॾांहुं विया, जिते विश्वासिन जे द्वारा उन्हनि खे परमेश्वर जे हथ में उन कम जे लाइ सौंपियो वियो हो जंहिंखे उन्हनि हाणे पूरो करे छॾियो हो। उते पहुची करे उन्हनि कलीसिया खे इकठो कयो ऐं उन्हनि खे ख़बर ॾिनो कि परमेश्वर कीअं उन्हनि सां गॾु रही करे वॾा वॾा कम कयईं ऐं गैर यहूदियुनि जी सहायता कयईं ताकि उहे विश्वास करे सघनि। पोइ उते उहे चङनि ॾींहंनि ताईं विश्वासिन सां गॾु रहिया।